वेलकम बैक नाज़रीन। स्पेशल ट्रांसमिशन जो सिलसिलो हलंदड़ आहे। आवां खे आगाह कयूं पिया सिंध जे 14 ज़िलनि जे मकानी चूंडुनि जा गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा सिलसिलो बि जारी आहे। पीपल्स पार्टी के सरसी हासिला म्यूनिसिपल कमेटी रतोदेरो नौदेरो गढ़ी यासीन बिरासिटी मीरो खान ऐं जाम साहब टाउन कमेटी ऐं ॿेराणी टाउन कमेटीज़ जेके आहिनि पीपल्स पार्टी क्लीन स्वीप करे चुकियो आहिनि। इन हवाले से असां पंहिंजो सिलसिलो अॻिते वधाईंदे इरफान साहब जे तरफ़ हलंदा। इरफान साहब कीअं था ॾिसो जो कि पीपल्स पार्टी जी कामयाबी खे ऐं जेको रहियल नतीजा आहिनि उन्हनि जो बि इंतज़ारु आहे? जी बिल्कुल सवेर इन ते पाण शबीर साईं असां ॾाढी तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई त पीपल्स पार्टी जो हिकिड़ो रोल आहे असांजे सिंध सूबे में ऐं उनखे शिकस्त ॾियणु को एॾो आसान या सवलो न आहे। मुख़्तलिफ़ जेके तबक़ा आहिनि वार्ड आहिनि यूनियन काउंसिल्स आहिनि उन्हनि तां कुझु गैर मामूली नतीजा अचनि पिया, पर जीअं असां डिस्कस कयो शबीर साईं ॾाढो तफ़सीली उन ते ॿुधायो पियो त हीअ जेके मकानी चूंडूं हूंदियूं आहिनि इन में पार्टी बुनियाद ते घटि पर बिरादरी जी बुनियाद ते वोट मिलंदा आहिनि ऐं हीअ जेको 7 सालनि खां पोइ इलेक्शन पई थिए तिन्हनि 7 सालनि में खोड़ सारा रुस रसामा ऐं हूंदा आहिनि जेके थी वेंदा आहिनि, जेके ख़तमु थी वेंदा आहिनि। फैज़गंज में टाउन कमेटी पकाचंग बाबति बि असां ॻाल्हायो त उते गुज़िरियल भेरे 9 वार्डनि मां 8 ते पीपल्स पार्टी कामयाब थी जॾहिं त हिक ते ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस खे कामयाबी नसीब थी। पर हिन भेरे जेके रिज़ल्ट आयो आहे उहो हिकिड़ो गैर मामूली आहे, छाकाणि त फैज़गंज पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले खैरपुर जी जेका क़यादत आहे उनजो घरु आहे। इलाइक़ा आहिनि जिन में मिसाल सामार आहे, कुनरी आहे, नबीसर रोड जेका टाउन कमेटी आहे उते जेको सो छाछरे में डीपले में उते पाकिस्तान पीपल्स पार्टी खे किथे किथे कनि इलाइक़नि में शिकस्त आई आहे। शबीर साईं उहो असां स्टार्टिंग में ई चयो पियो त हीअ छाकाणि त नओं कानून ठहियो आहे, नयूं तकबंदियूं आहिनि, पॉपुलेशन जे हिसाब सां वार्ड यूनियन काउंसिल ऐं टाउन कमेटीज़ जेको आहे सो उहे तश्कील ॾिनियूं वियूं आहिनि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त किथे पीपल्स पार्टी सरप्राइज़ ॾींदी, किथे पीपल्स पार्टी खे सरप्राइज़ मिलंदो। ऐं पीपल्स पार्टी जी ॾिसिजे थो त पीपल्स पार्टी ज़िले सदर जो जेको भाउ आहे टाउन कमेटी डीपलो ते हू उम्मीदवार हो, उनखे साम्हूं आज़ाद उम्मीदवार जेको शरीफ़ मेमण आहे उहो कामयाब थी चुको आहे हुते। ऐं त इन हवाले सां बि इहो पाण ॻाल्हि कयूं था जेके बाक़ी मेंबर थिया आहिनि जिन टिकेटनि जे विर्छ जे मामले ते नाराज़ थिया आहिनि त उन्हनि इहो पीपल्स पार्टी खे साम्हूं सरप्राइज़ ॾिनो आहे। पीपल्स पार्टी जेकॾहिं हिन फेज़ में हाराए थी त उनजो हिकिड़ो वॾो कारण इहो हूंदो जेका टिकेटनि जी विर्छ आहे उन तां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे पंहिंजे घर में जेको रधणे में रोलो पियो आहे उहो ई हिकिड़ो वॾो इहो थियो आहे, वाक़ई थियो आहे। अक्सरियत जेका आहे न तव्हांखे उते ॿियनि सियासी जमायतुनि जा उम्मीदवार न मिलंदा, उते आज़ाद उम्मीदवारनि जो जेको रेशो आहे उहो तमामु घणो आहे। ऐं ड्यूरिंग प्रोग्राम्स जेके इलेक्शन बाबति असां कया उन में जॾहिं असां इन्वेस्टिगेट कयो इन मामले खे ऐं थोरो तफ़सील में वियासीं, ख़बर पई त वेझे माज़ी में उन्हनि आज़ाद उम्मीदवारनि जो जेको तालुक़ु आहे उहो पीपल्स पार्टी सां ई रहियो आहे। ऐं आज़ाद हैसियत में इलेक्शन वठण जो बुनियादी मक़सदु ई इहो आहे त उन टिकेट वारे मामले तां उन्हनि जा इख़्तिलाफ़ साम्हूं आया ऐं जॾहिं टिकेट न मिलियो त हुननि जेको आहे सो अलहदा आज़ाद हैसियत में इलेक्शन खे तरजीह ॾिनी, रुगो पंहिंजी ज़ाती हैसियत तस्लीम कराइण लाइ ऐं इहो साबित करण लाइ त जंहिं इलाइक़े जा हू आहिनि उते सदन चङो भलो वोट बैंक आहे। पर एंडिंग इहा ई थियणी आहे त जेके बि इहे आज़ाद उम्मीदवार आहिनि जेके पीपल्स पार्टी या कंहिं बि सियासी जमायत खां नाराज़ थी ऐं उन्हनि आज़ाद हैसियत में इलेक्शन कॉन्टेस्ट कई उहे वापसि वरी साॻियुनि ई जमायतुनि में वेंदा। जी बिल्कुलु बिल्कुलु इरफान या पाण जेका ॻाल्हि कईसीं पई त पाकिस्तान पीपल्स पार्टी अक्सरियत हिन महिल ताईं जेके नतीजा आहिनि त 99% पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उम्मीदवार जेके आहिनि उहे खटनि पिया, 1% किथे PTI किथे JUI ऐं किथे आज़ाद उम्मीदवार उहे खटनि पिया। बाक़ी हिन वक़्त ताईं जेके नतीजा गैर सरकारी गैर हतमी नतीजा जेके आया आहिनि उन्हनि मूजिबि पाकिस्तान पीपल्स पार्टी खटे रही आहे ऐं खटे पई। ठीकु आहे, हेडलाइन ब्रेक जो टाइम थियण वारो आहे। शबीर साईं नाज़रीन असांजी मेगा ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी रहंदो। असांजो सीनियर दोस्त शबीर लाशारी साहब ऐं रिज़वान नाशाद जेको आहे सो उहे मोकिलाणी कंदा, मां इम्कानी तौर ते मौजूदु रहंदुसि। ब्रेक खां पोइ ॿीहर हाज़िर थींदासीं ऐं सीनियर साहब फयाज़ नाज साहब ऐं धरती TV जो डायरेक्टर न्यूज़ ऐं करंट अफेयर्स नसीर कोपांग साहब असांखे जॉइन कंदो।